नाज़रीन, नवाबशाह में बरसात मुतासिर आर्टिस्ट सकाफत खाती पारा वाहर न थियण खिलाफ एहतजाज कंदे नारेबाज़ी कई। इन हवाले से पेश आए धरती टीवी न्यूज़ नवाबशाह के ब्यूरो चीफ इम्तियाज़ कीरियो की रिपोर्ट। बोर्ड मुतासिर आर्टिस्टन नेठ तंग थी रोडन ते निकरी आया। बरसात बोर्ड मुतासिर आर्टिस्ट कंहिंखां मदद घुरन। शहीद बेनज़ीराबाद जा आर्टिस्ट बेयारो मददगार बणियल। सकाफत खातो कॾहिं निंड मां उथंदो। आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान शहीद बेनज़ीराबाद जा आर्टिस्ट नवाबशाह प्रेस क्लब सामूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते आर्टिस्टन धरती टीवी सां ॻाल्हाईंदे पंहिंजा वीचार कुछ हिन रीत वंडिया। इन ही सकाफत खाते सिंध के मुख्तलिफ डिस्ट्रिक्ट्स के अंदर 4-4, 5-5, 6-6 प्रोग्राम दिए थो, लेकिन असांजे नवाबशाह डिस्ट्रिक्ट के हुन इं तो समझो तो जन नवाबशाह सिंध के नक्शे मां ही हुन खत्म करे छॾियो आहे। असां हिते 30-30, 35-35, 50-50 साल खां वठी हिते कम कंदड़ आहियूं। स्टेज के ज़माने खां वठी फिल्म रेडियो टीवी ताईं जेके असांजा आर्टिस्ट कम कनि था, लेकिन उन्हनि जी कंहिं भी क़िस्म जी वावर कान्हे का, न कंहिं क़िस्म जा का वज़ीफ़ा आहिनि, न सकाफत खाते सार लधी आहे, न असांजे डिस्ट्रिक्ट जे मैनेजमेंट सार लधी आहे। केर भी माना फनकार के फनकार समझे ही कोन थो। अगर बे पासे ॾिसूं तो असांजा जेके पाकिस्तान जा रांदीगर आहिनि उन्हनि खे हर महीने जेको आहे सो वज़ीफ़ो बि मिले थो, उन्हनि खे सरकारी नौकरियूं भी मिलनि थियूं, उन्हनि खे पघारूं भी मिलनि थियूं। जॾहिं त फनकार अमुन जा पैगंबर आहिनि, हो माण्हुनि जे ॾुख सुख जा साथी आहिनि। उन्हनि खे अहिड़ो नज़रअंदाज़ कयो आहे जो मां सम्झा थो माइटली मां बेड़ो सुलूक न करे। असां अपील कयूं, अचो नवाबशाह में, नवाबशाह जा फनकारनि जा घर ॾिसो। नवाबशाह जे कोई भी फनकार वटि का शइ न आहे। अॼु 2 महीना थी विया आहिनि, कंहिं फनकार जो हिकिड़ो कंहिं डिपार्टमेंट वारनि असां न पुछो आहे फनकार अदाकार शाइर तव्हां कीअं आहियो। जीअं त पूरे सिंध में जेका तबाही कंदड़ बरसात आई आहे, पूरी सिंध त तबाह थी, पर उन सां गॾु असांजे नवाबशाह ज़िले शहीद बेनज़ीराबाद जा जेके आर्टिस्ट आहिनि, किन जा घर ॿुॾी विया आहिनि, किन जूं छतूं किरी पियूं आहिनि, ऐं के त वरी 8-8, 9-9 फुट पाणी में मौजूदु आहिनि। वीचारनि वटि राशन न आहे, खाइण पीअण लाइ का शइ न आहे। वीचारा एतिरा परेशान आहिनि जो असांखे सिंध सकाफ़त खाते पारां या हितां जी इंतिज़ामिया पारां कंहिं बि क़िस्म जी का सपोर्ट नथी कई वञे। सो असां गुज़ारिश कंदासीं त कल्चर डिपार्टमेंट खे तो खुदारा ही जो तव्हां वटि फनकारनि जा फंड अचनि था उहे काॾे था वञनि, कंहिंखे था मिलनि, असांजे फनकारनि खे छो नज़रअंदाज़ करे थो वञे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध सरकार आफ़त सटियल करार ॾिनल हिन ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे मुतासिर माण्हुनि में जेके आर्टिस्ट आहिनि, छा उन्हनि सां बि इंसाफ़ थींदो, आर्टिस्टनि जी वाहर थींदी। अमुन जा सफ़ीर जेके अॼु रोडनि ते निकिरी पंहिंजे हक़नि जे लाइ एहतजाजी मुज़ाहिरा करे रहिया आहिनि, छा उन्हनि सां इंसाफ़ थींदो। छा सकाफत खातो अघूर निंड मां उथंदो। कैमरा टीम सां गॾु इम्तियाज़ कीरियो, धरती टीवी नवाबशाह।